कयूं शरीयत पाक जो मसइलो आहे इहो तव्हां ज़रा यादि कजो। इत्तिफ़ाक़ सां जेकॾहिं कंहिं ग़लतीअ सां कंहिं सबब जे करे जनाज़े ते नमाज़ पढ़ी नथी सघिजे, मिसाल नमाज़ पढ़ाइण वारो कोन थो मिले, या वरी कॾहिं कॾहिं मुस्लमान खे धोखो थींदो आहे। आम तरह सां अवां ॿुधो ॾिठो आहे त कॾहिं कॾहिं असांजा मुस्लमान भाउर गुस्से में कावड़ में या ज़हर खाई छॾींदा आहिनि, या फाहो खाई मरी वेंदा आहिनि, या पंहिंजे पाण खे बंदूक हणी मारे छॾींदा आहिनि, ख़ुदकुशी कंदा आहिनि। पोइ वरी आम तरह सां माण्हू चवंदा बाबा हाणे इन जो जनाज़ो जाइज़ ई कोन्हे, पाण मारियो अथसि। या वरी के ठुड़कू मुला जे वर चढ़ी वेंदा, उहो ठुड़कू हिनखे चवंदो बाबा जनाज़ो जाइज़ ई कोन्हे, छाजे करे हुनखे शरीयत जी ख़बर कान्हे न साईं, तॾहिं तो ठुड़कू चवांसि। शरीयत जी ख़बर हुजे सा त इहे कोन करे। हा, जनाज़ो सिर्फ़ काफ़र जो कोन पढ़बो, मुस्लमान जो पढ़बो। पर जेको ख़ुदकुशी करे, थोरो आवाज़ घटाए, जेको ख़ुदकुशी करे उहो काफ़र न आहे, सम्झो था न बाबा। जंहिं ख़ुदकुशी कई हो काफ़र न आहे, उहो गुनहगार आहे, कबीरो गुनहगार आहे। हुन वॾो गुनाह कयो आहे, वॾी ख़ता हुन कई आहे, वॾो हुन ॾोह कयो आहे, पर काफ़र न आहे। हाणे काफ़र न आहे त हुनजो जनाज़ो पढ़बो, जनाज़ो न पढ़बो काफ़र जो। मुस्लमान जो जनाज़ो पढ़बो हर हालत में। हाणे हू शख़्स जॾहिं त गुनहगार आहे, ख़ुदकुशी कई अथई ऐं हुन खां ग़लती थी वई आहे, ख़ता थी वई आहे, हुन गुनाह जो कमु कयो आहे, त हाणे कहिड़ो बि गुनहगार आहे पर हुनजो जनाज़ो पढ़ियो वेंदो। इहो मसइलो तव्हां यादि कयो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ख़ुदकुशी कई हुजे, अलाह पनाह ॾे, अलाह ताला अहिड़े मौत खां बचाए, वॾो गुनाह हुआ, कबीरो गुनाह हुआ, सख़्त गुनाह हुआ, पर आहे मुस्लमान, काफ़र न आहे। भली ख़ुदकुशी करे पर मुस्लमान ते लाज़िमात हुनजो जनाज़ो पढ़बो।